नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सिंह। आया संझा सैयद शामिल के नासी हेडलाइंस। भारत जी अफगानिस्तान से सुठन लाॻापन ते एतिराज़ ना है। भारतीय मीडिया मुझे काबुल वञण ते वावेला कयो ऐं गैर ज़िम्मेवारानो बहस कयो। मां काबुल न वियो हुअसि पर पाकिस्तान में ही अहम गॾिजाणियुनि में शिरकत कई। मौजूदा सूरत हाल सबबि पेश ईंदड़ चैलेंज जे हवाले सां गॾियल हिकमत अमली जोड़ण लाइ अहम मुल्कनि जे दौरे ते रवानो थी रहियो आहियां। ताजिकिस्तान, तुर्कमानिस्तान ऐं ईरान वेंदुसि। परॾेही वज़ीर शामिल कुरैशी जो अफगानिस्तान जी सूरत हाल ते बयानु। मुल्क में कोरोना वायरस वधीक 80 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। 3772 नवां केस रिपोर्ट। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 7% रही। NCOC मूजिबि कोरोना विघे फौतनि जो अंग 25,000 टे थी वियो। न्यू सईदाबाद के ॻोठ बलोच खान जमाली में कुटुंब के 3 ॼणनि जी कोरोना विघे फोत थियण खां पोइ मटियारी के डिप्टी कमिश्नर मुतासिर ॻोठ में 14 ॾींहंनि लाइ लॉकडाउन लगाए छॾियो। नोटिफिकेशन जारी। सांगड़ भरसा अछड़े थर में भाण वारे मटन जे मेले दौरान राज बिरादरी के 2 धुरियुनि में झेड़ो फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो। मेलो घुमण लाइ आयल कुडे जी वासी शमन अली राजड़ मारिजी वियो। बख्शापुर भरसा सिंध बलोचिस्तान की सरहदी पट्टी वाले इलाके में कारा इल्ज़ाम हेठि मुड़ुस हथां ज़ाल क़दर जवाबदार बहराम जखराणी बंदूक जा फायर करे पंहिंजी ज़ाल मुस्मात ज़रीन के क़त्ल करे छॾियो। मक़तूल औरत जे वारसनि जो इंडस हाईवे ते धरणो रोड ब्लॉक। सकरन के पुलिस कमांडो सेंटर में गोली छुटण सबब एहलकार फौत थी वियो। नवाब शाहवासी एहलकार मोहम्मद अली मल्हा ड्यूटी दौरान हथियार साफ़ कंदे गोली छुटण सबब फौत थी वियो। बदीन भरसा पीरुला शहरी वाले इलाके में मोटरसाइकिल ऐं शेज़ोर में टक्कर, पीएसएन फोत 1 ॼणो ज़ख़्मी। फौती जी सुञाणप अली बख्श टालपुर तो रथी, बशीर टालपुर ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। मियां साहब भरसा ॻोठ शेरदिल बखराणी मां गुम थी वियल ॿारड़ी खदीजा बखराणी जो पतो न पियो। वारिस परेशान। पुलिस ऐं इंतज़ामिया खां ॿारड़ी जी ॻोल्हा में मदद जी अपील। बुलड़ी शाह करीम भरसा ॻोठ गुलाब समो वटां गंजबरवा के ॿीहर 8 फुट घर भॼी वियो। इतला बावजूद आपाशी हमलो न पहुतो। केतिरा ई घर ऐं फसल पाणी टचण जो ख़दशो। गुज़िरियल ॾींहुं गंजवा के 8 फुट गारो पियो हो जेको ॻोठाणनि बंदि करे वरितो। सिंध में कोरोना सबब तालीमी इदारनि जी बंदिश खिलाफ एहतजाज जो सिलसिलो जारी। कराची, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर खास, सखर ऐं लाड़काने जे डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में तालीमी इदारा खोलण लाइ सियासी समाजी धुरियुनि शहरनि उस्तादनि ऐं शागिर्दनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। राणीपुर में सिविल सोसाइटी जे सर ते शटर बंदि हड़ताल करे रैली कढी वई। अॻवाननि जो चवण आहे त तालीमी इदारा बंदि थियण सबब लखें शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻी रहियो आहे।